या उम्मती या उम्मती जदो हर को पहजी रुगी जान पुखती मोहम्मद जे मन में या उम्मती अहिड़ियूं सव सचायूं ॾेखारे दुखन में जीअं गुल गुलाबिया सोहणो गुलाब में जीअं गुल गुलाबिया सोहणो गुलाब में। हज़रत अबू बकर सिद्दीक़ नबी से कहते हो या रसूल अल्लाह का उम्मत अल्लाह दुआ घुरी थी सुभान अल्लाह केॾे हारियो सुणो पंहिंजी उम्मत अल्लाह का दुआ घुरी थी पाण फरमायूं त अल्लाह जो कानून आ अल्लाह से हर नबी जी सब का दुआ कबूल कंदो आहे जेको बि नबी दुआ घुरंदो आहे उहा नबी जी दुआ अल्लाह कबूल कंदो पर खास टे दुआऊं वो नबी जहिड़ी भी दुआ घुरे उहे टे त कबूल थींदियूं ई थींदियूं ऐं सभिनी नबीअनि उहे टे 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 दुआऊं ज़मीन ते घुरी छॾियूं। अबू बकर मां ॿ घुरियूं आहिनि उहे पूरियूं थियूं पर हिकिड़ी लिकायूं वेठो आहियां सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सलात शरीफ सलात शरीफ बुलंद आवाज़ से सल्लल्लाहु अलैहि या अकबर पुछो या रसूल अल्लाह जेका दुआ तो उम्मत अल्लाह लिकाए रखी आ उहा कहिड़ी आ पाण फरमाइनि था क़यामत जे ॾिहाड़े जमल माण्हू पंहिंजे पघर में पिया ॿुॾंदा ज़मीन ट्रामे खां वधीक तपी गाड़ी थी वेंदी सिजो आसमान तां लही इंसान जे मथल ते हूंदो अबो अम्मा हिक ॿिए खां बेज़ार औलाद बेज़ार दोस्त बेज़ार केर बि कंहिंजो साथ कोन ॾींदो उहा जेका हिकिड़ी दुआ है सामा मोहम्मद क़यामत जे ॾिहाड़े उम्मत जे शफ़ाअत जी लिकाए रखी सुभान अल्लाह मुझे अल्लाह जो वाइदो वा तो वा दुआ मुझी जरूर कबूल थी सिद्दीक़ अकबर के हिर्स हो सिरस हो वरी तो पूछे कि भला भला दे खबर कंहिंजी शफ़ाअत फरमाई दे रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो सिद्दीक़ जंहिं बि मोमिन मुस्लमान जे दिल में राई जे दाणे जेतिरी मां मोहम्मद सां मोहब्बत हूंदी उन जी शफ़ाअत कंदुसि सुभान अल्लाह जी माना हिन ॾिहारियो नबी जो सिफारिश करे हिनखे छॾ हिनखे छॾ मौला हिनखे छॾ हिनखे छॾ तंहिंजी माना त रसूलुल्लाह जी नज़र असांजे दिल ते हूंदी नबी सां मोहब्बत पियो तोरींदो नबी सां मोहब्बत पियो तोरींदो पियो त कंहिंखे केतिरी मोहब्बत आहे कंहिंखे केतिरी मोहब्बत आहे पोइ जंहिंजे दिल में आख़िरी हिसो आहे राईअ जे दाणे जेतिरी अल्हम्दुलिल्लाह तव्हां मोमिननि जे दिल में त मोहब्बत जा जबल ठहिया पिया
अवां त रसूलुल्लाह जा आशिक आहियो, अवां खे रसूलुल्लाह सां मोहब्बत आ, अक़ीदत आ, पर मुजादो त राईअ जो दाणो सफ़ा नंढड़ो हूंदो आहे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, राईअ जे दाणे जेतिरी बि जंहिंजे सीने में मूंसां मोहब्बत हूंदी उन जी मां शफ़ाअत कंदुसि। हाणे मां तव्हांखे छा ॿुधायां, तव्हां वञी घर फ़ैसिलो कयो तव्हांजे दिलि में केतिरी मोहब्बत आहे। तव्हांखे कंहिं मौलवी खां सर्टिफिकेट वठण जी ज़रूरत नाहे। थोरे घणे त चवंदा आहिनि आशिक़े रसूल आहे पुटु, हाणे आशिक़े रसूल आहे। हाणे तोखे छो थी तकलीफ़ थिए जे आशिक़े रसूल आहे त मां ॼाणा त रसूल ॼाणे, तूं विच ते केरु थींदो आहे? मुंहिंजे मोहब्बत में तूं छो थो खलल अंदाज़ी विझे? मुंहिंजे मोहब्बत जी ख़बर आहे त आमना जे लाल खे ख़बर आहे। हिकिड़ो सहाबी या नबी पाक अलैहि सलाम जी ख़िदमत में आयो आहे, पुछे थो मतस्साअत या रसूल अल्लाह, ओ अल्लाह जा हबीब मूंखे महिरबानी करे ॿुधायो त क़यामत कॾहिं ईंदी? छा क़यामत कॾहिं ईंदी? नबी पाक फरमायो हल अअत लहा, तो क़यामत जी तयारी कई आहे? बाबा चीज़लाबाद में साईं मौला बख्श जलसो करायो आहे, कॾहिं आहे? त पुछण वारो चवंदो अदा हलंदे जलसे जो पुछे